कराची जमायत इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईम उर रहमान चयो आहे त पंजाब ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे 4 ॾींहनि जी मोहलत ॾियूं था। जेकॾहिं 4 ॾींहनि में कणक जी ख़रीदारी न कई वई त वज़ीर आला हाफ़िज़ जे ॿाहिरां धरणो हणंदासीं। जमायत इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईम उर रहमान चयो त जमायत इस्लामी फ़ैसिलो करे वरितो आहे त असां ख़ामोश न रहंदासीं। इहा माफ़ी आहे, उन्हनि जे अॻियां ख़ामोश रहंदासीं त हीअ हिकु मुल्क खे फुरे खाई वेंदा। जमायत इस्लामी जा उहिदेदार हारियुनि जी तंज़ीमुनि सां राब्तो कंदा। हाफ़िज़ नईम उर रहमान चयो त 6 मई ताईं जेकॾहिं पंजाब हुकूमत पंहिंजो फ़ैसिलो तब्दील नथी करे त पोइ असां अॻियां वधंदासीं। हिकु ख़ानदान पंजाब, हिकु ख़ानदान सिंध बलूचिस्तान ते कब्ज़ो करे वरितो आहे। चाचो हिकिड़ी ॻाल्हि करे थो त भाईटी ॿी ॻाल्हि करे रही आहे। जमायत इस्लामी जे अमीर चयो त हुकूमत हारियुनि जे ख़िलाफ़ हरकत में अचण जे बजाए कचे जे धाड़नि जे ख़िलाफ़ हरकत में आई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।